उन्हनि जा दयास जो सफ़दर जो तुंहिंजो भॻत न हा उहो जो त घणो हणी यादि सॼी राति चौकीदार बाग़ी छा कंदा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां आहियां जो ख़ातम मौला थिबो कोटड़ीबंद कबीर में बदअमनी ते ज़ाब्तो अची न सघियो पुलिस अगोर न सुतल ख़बर मूजिबि गुज़िरियल राति नेशनल हाईवे स्टॉप ते वाक़िअ 5 दुकाननि जूं छितियूं पटे 3 चोर हज़ारे रुपया कैश मोबाइलूं ऐं ॿिए सामान समेत हज़ारे रुपया सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। सुबुह जो भाॼनि पुलिस ऐं पहिरियों जी मदद सां चोरनि जा पेरा खणाया जेके 100 क़दमनि ते शहर में गुम करे मोटी आया। वधीक पुलिस जांच करे रही आहे। उन ॾिस में शहरी इतिहाद सदर ऐं साफ़ मौलाव थिबो ॿुधायो त असांखे टारगेट जे हिसाब सां दुकान जूं छितियूं पटियूं वयूं आहिनि। मुंहिंजे मोबाइल कम्यूनिकेशन दुकान खे राति चौथों भेरो चोरनि छित पटे चोरी करे विया आहिनि। अॼु ताईं को बि ॾोह मूंखे मिली न सघियो आहे। उन सां गॾोगॾु फारूक मेमून चबा लोअर मिस्त्री सफ़दर कंबो ऐं मिस्त्री अब्दुल सोलंकी दुकाननि जूं बि चोर छितियूं पटे सामान चोरी करे विया आहिनि। हिन SSP नौशर फिरोज़ सिंघार मलिक खे अपील कई त टारगेट कंदड़ पुलिस जी कन मोट करे चोर पकड़े ॾोह वापसि कराए न वञनि। मौलाव थिबो इब्राहिम न्यूज़ रिपोर्टर कोटड़ी कबीर।